नाज़रीन थधि प्रभाव थींदे ही गर्म कपड़े की ख़रीदारी शुरू थी वई है। जीअं त शहर मार्केट में सख़्त महांगाई है, उन बावजूद जेको लुंड बाज़ार उहो क़ाइमु कई वई आहे मेन रोड ते। उहो वरी बाज़ार लॻी वयूं आहिनि। उहो त माण्हू ॻाल्हि कंदा कपिड़े जी हिन साल छा सूरत हाल आहे, जे ख़रीदार ॻाल्हि कंदासीं त हुनखे कीअं लॻे पियो, जे दुकान ते ॻाल्हि कंदासीं कारोबार हिन साल कीअं आहे। सूटर सियारो महांगो अची वियो आहे। सूटर महांगा आहिनि, छा करूं, महांगा त जाम आहे। सूटर किथां वटि अटो महांगो थी वियो, खंड चाह महांगी थी वई। हाणे सूटर वठण आयासीं, हीअ बि 400-400 रुपया हिकिड़ो लॻो पियो आहे। ग़रीब माण्हू छा पायूं। कारोबार आहे कोन, जंहिंखे 200-250 रुपए में जैकेट कोन, जेको 500-600 में वञण वारो 200-150 में ॾियूं पिया। कमु आहे कोन, ठुप कोन आहे। बहरहाल किसो जेको आहे तमामु ॻाल्हि हिसाब खां मटियल आहे। अबरे सबरे जे माण्हू जे रहण खां ॻाल्हि चढ़ियल आहे। अदा हिकिड़ो गंजी वरिती आहे, ॿियो नंढे लाइ सूटर वरितो आहे। मसाला सही आहिनि, एतिरा महांगा बि न आहिनि। हा, सही पए रेट सां, हिन खां वधीक महांगा आहिनि। लोंडे बाज़ार हीअं थधो लॻो पियो साईं, हींअर को कमकार घटि आहे, क्लोजिंग लॻे पियो, को हमारा अचे कोन थो, बसि गुज़ारो थिए पियो। कपिड़ा हिते लुंडे जो माल सही मिले तो उते बाज़ार में महांगाई आहे। न जाम फ़र्क़ु आहे लुंडे मिड़े ओटे टाइम पर कढणो आहे पाण। गरीब माण्हू आहियूं, हुननि खे सियारे जी मौसम लॻी पई आहे। जोड़ो हिकिड़ो ई कोन थो विकिणिजे, अटो ई साईं महांगो थी वियो। गरीब छा करूं असीं, को पुराई कोन थी थिए, छा करूं। जाम फ़र्क़ु पियो, छा करूं यार, सभु शइ महांगाई थी वई आहे। गरीब आहियूं, छा करूं। ग्राहक माण्हू चवणो भई शहर में जाम महांगी आहे, लुंड बाज़ार में हाणे हिन साल रेट वधीक आहिनि, पर छा पैसे जेको बोरान आहे महांगाई तमामु घणी थी। अटे जो अघु 130 ॿुधी वियो आहे। असांजी उहा अटे जी पूराई कोन थी थिए, पर मजबूरी शहर वठिणो आहे। हुनजी गवर्नमेंट खे घुर कई आहे त महांगाई ते कंट्रोल करायो वञे, त गरीब माण्हू ज़िंदगी सही गुज़ारे सघे। कैमरामैन शबी जान लगाए अब्दुल मजीद मेमन, KTN न्यूज़, कुनरी।